नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। न वक्त घोटकी माकाबड़ी इंताल घोटकी लग कायम SGM शुगर मिल पारा मुकामी मानू के रोजगार न दियण ऐं इलाइके वासियुनि सां ज़्यादतिन करण खिलाफ मुमल जी माड़ी जे सियासी समाजी अगवाननि ऐं मुकामी बेरोजगार नौजवाननि जो भिटाई चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौके ते सियासी समाजी अगवाननि मोहम्मद यूसुफ भुट्टो, कामरेड लियाकत बोज़दार, सनाउल्ला भुट्टो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त 10 साल पहिरियां असांजे इलाइके में शुगर मिल लगी त ख़ुशि थियासीं त मुकामी माण्हू के रोजगार मिलंदो ऐं इलाइको तरक्की कंदो, पर 10 सालनि अंदर न मुकामी माण्हू के रोजगार मिलियो न ई वरी का तरक्याती ऐं फिलाई कम करायो वियो। हिननि चयो त शुगर मिल जे ओवरलोड गाॾियुनि मुमल जी माड़ी जा रस्ता ऐं ड्रेनेज सिस्टम तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त तारीख़ी क़ब्रिस्तान जी दीवार पिण केतिरनि सालनि खां पट पयल आहे, पर शुगर मिल इंतजामिया को तहरीक न आहे वरितो। हिननि चयो त शुगर मिल अंदर ऑफिसर अशफाक दर्स मुकामी नौजवाननि खे रोजगार ॾियण बजाए पंजाब ऐं KPK मां धारिया घुराए भर्ती करे छॾिया आहिनि, जॾहिं त मिल अंदर केतिरे ई सरकारी मुलाज़िम पिण डबल ड्यूटी कनि पिया। हिननि चयो त केतिरे ई सालनि खां कम कंदड़ मुकामी नौजवाननि खे मिल मां बेदख़ल कयो वियो आहे, जेके केतिरा भेरा DC घोटकी खां लेटर पिण वठी आया आहिनि, पर मिल इंतजामिया DC घोटकी जे हुकुम खे थोरे छॾियो आहे। उन मौके ते मुकामी माण्हुनि चीफ जस्टिस, सेशन जज ऐं DC घोटकी खे अपील कई त सरदार गुलाम मोहम्मद शुगर मिल खिलाफ कानूनी कार्रवाई करे मुकामी नौजवाननि खे रोजगार ॾियारे इलाइके में तरक्याती कम कराया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।